गंबट यूसी मुनवराबाद जे ॻोठ नवगोट पठाणो में तिबी इमदाद जी कैंप सैलाब मुतासरीन लाइ लगाई वई। तफ़सीलन मुताबिक ॻोठ नवगोट पठाणो तालके गंबट में अमीरजादे मेमोरियल सोसाइटी कराची पारां फ्री मेडिकल कैंप लाइ 5 लाख जूं दवाऊं ॾिनियूं वयूं, जेके आगा नाइब खान पठान लाला असगर पठान जी अगवानी में यूसी मुनवराबाद जे गरीब अवाम लाइ नवगोट पठाणो में फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जिते आसपास ॻोठनि जे माण्हुनि खे फ्री में इलाज दवाऊं ॾिनियूं वयूं, जिते रूरल सेंटर अगड़ा जा माहिर बहितरीन डॉक्टरनि जी ड्यूटी लगाई वई। डॉक्टर अख्तर अली खोड़ो, डॉक्टर साजिद फताह खोड़ो पंहिंजी टीम गुलाम सरवर मल्हा, नादिर अली बुरडो ऐं नादिर अली खासकेली मुतासिरीन थियो इलाज कयो ऐं दवाऊं ॾिनियूं। फ्री मेडिकल सुबह 8 बजे खां शुरूआत कई वई, जेका शाम 6 बजे ताईं लगाई वई। बकाया दवाऊं ऐं सुबह कैंप यूसी मुनवराबाद जे ॻोठ मल्हार शेख में लगाई वेंदी।